सिंधी रंगमंच जी सूंह खे सदाबहार बणाइण वारी सिंधी यूथ ग्रुप सिंधी नाटक प्रेमियुनि जे लाइ खणी आई आहे हिकु अनोखी सौगात। वी टीवी जे बैनर हेठि पेश थी रहियो आहे हिकु दफ़ो वरी पब्लिक डिमांड ते फुल लेंथ सिंधी कॉमेडी ड्रामा माटेली लाल। यो प्रोग्राम ॾाढो सुठो हुयो ऐं असां पाण पब्लिक खे चवंदासीं इहो प्रोग्राम जिते बि जॾहिं बि थिए महिरबानी करे सभु फैमिलीअ समेत ऐं टिकट पंहिंजनि पैसनि सां परचेस करे ज़रूरु ॾिसंदा। सिंधी यूथ ग्रुप ऐं वी टीवी जेके दीपक वाटवाणी आहिनि सभु साथी कलाकार आहिनि उन्हनि खे मां धन्यवाद थो ॾियां, वाधायूं थो ॾियां। एॾो सुंदर कार्यक्रम उन्हनि पेश कयो जेका मां उते पब्लिक खां व्यूज़ वरिता, पत्रकारनि खां व्यूज़ वरिता, सभिनी उन जी साराह कई। सभु माण्हू पंहिंजे लेखे अची करे टिकट वठी करे ऐं ड्रामो ॾिसनि था पिया ऐं उन्हनि में उहो उत्साह ऐं उहा सुजाॻी अची वई आहे ऐं सिंधियत खे बरक़रार रखण जे लाइ मां धन्यवाद ॾींदुसि दीपक वाटवाणी ऐं उनजी टीम खे त अॻियां हली करे अहिड़ा ड्रामा ऐं अहिड़ियूं सिंधी पिक्चर्स सुठनि सब्जेक्ट ते ठाहे करे ऐं शहरवासियुनि खे हिकु मैसेज ॾींदा। उल्हासनगर जे रंगमंच जे इतिहास में पहिरियों दफ़ो नई तकनीक, रिकॉर्डेड डायलॉग्स ऐं लाइव परफॉर्मेंस सिंधी मज़ाक़ी नाटक माटेली ज़ाल। असांजा सहयोगी आहिनि जीवदया संस्थान उल्हासनगर 4, कमल टी उल्हासनगर 1, प्रकाश माखीजा। त सिंधी काउंसिल ऑफ इंडिया पेश थी करे उल्हासनगर 3 जे टाउन हॉल में महाशिवरात्रि जे मौके ते सिंधी मज़ाक़ी नाटक माटेली ज़ाल। हिन नाटक जे टिकटुनि जे लाइ तव्हां संपर्क करे सघो था उल्हासनगर 3 जे टाउन हॉल बुकिंग ऑफिस में या वरी फोन करियो 9822448808।